करोड़ों रुपयनि जी बजट हड़प, सकरंद इरिगेशन डिपार्टमेंट जी नाअहली। शहबाज शाख में गटरनि जो गंदो पानी सरेआम निकाल कयो पियो वञे, जंहिंमां मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं पकड़जण लॻियूं। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई। वधीक तफ़सील लाइ SRJDO न्यूज़ जे रिपोर्टर वज़ीर उनड़ जी ही रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान वज़ीर उनड़। असां अॼु मौजूदु आहियूं सकरंद में, शहबाज शाख में तव्हांखे ॾेखारियूं पिया, जिन जे लाइ जेके आबादगार आहिनि हिते जा सरापा एहतिजाज आहिनि, उन जो एहतिजाज उन जे करे एहतिजाज करिया आहिनि। जेको हीउ ॾिसो तव्हांखे ॾेखारियूं पिया त गटर जो जेको गंदो पाणी आहे, नालियुनि जो जेको गंदो पाणी आहे, ड्रेन जो जेको गंदो पाणी आहे, उहो शहबाज शाख में छॾे पियो वञे, जिन जे करे कई बीमारियूं जेके फैलिजनि पियूं ऐं त जेको फ़सुल खे तमामु घणो कापारी नुक़सानु थी रहियो आहे। त उन पाणीअ में केतिरी न धप आहे। ऐं हीउ पाणी जेको आहे, हीउ ड्रेन जो गटरनि जो गंदो पाणी आहे, सफ़ा गंदो पाणी जेको शहबाज शाख में छॾियो पियो वञे। हीअ जेका टाउन जी जेका नाअहली आहे, उन मां ज़ाहिर आहे त हीअ जेको गंदो पाणी आहे, तमामु घणो धप वारो बदबूदार पाणी आहे, उहो शहबाज शाख में छॾे पियो वञे। अली जाफ़री सोलंकी, SRJDO न्यूज़, हैदराबाद।